अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भरीकार माहिया नौशीन भट्टी। नाज़रीन, इस्लाम कोर्ट में थरकोल ब्लॉक 1 जे गेट आॾो धरणो हणंदड़ ते केस दाख़िल। 14 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो। थरकोल ब्लॉक 1 जे गेट आॾो गुज़िरियल ॾींहुं धरणो हणंदड़ 39 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। 14 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कंपनी एडमिन ऐं ट्रांसलेटर जे मुबैना ज़ादतियुनि ऐं मक़ामी माण्हुनि खे बरतरफ़ करण ते गुज़िरियल ॾींहुं धरणो हयो वियो हो। पुलिस बीबी कांसलर भुलर शाह ऐं ॿियनि ते केस दाख़िल करे 14 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। इस्लाम कोर्ट में पुलिस ऐं कंपनी इंतज़ामिया ख़िलाफ़ अॼु पिणु शटरबंद हड़ताल ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते धारदार धरना हणाया विया। उन सिलसिले में मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 39 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे 14 ॼणनि खे गिरफ़्तार करे ज़्यादती कई वई आहे। मुज़ाहिरीन मूजिबि पुलिस कंपनी एडमिन ख़िलाफ़ केस दाख़िल करण लाइ थाणे ते घुराए 14 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन जी मज़म्मत कयूं था। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।